हज़रत शेख अब्दुल कुद्दूस रहमतुल्लाह अलैह। हज़रत शेख अब्दुल कुद्दूस रहमतुल्लाह अलैह खुदा जी बारगाह में मक़बूल ऐं मारूफ़ हुआ। संदन ख़ानदानी निस्बतनामो कुछ वास्तनि सां इमाम अबू हनीफ़ा जन सां मिले थो। संदन वालिद साहब जो नालो शेख इस्माइल आहे। संदन जनम 861 हिजरी में रोदली थियो। पाण ज़ाहिरी तालीम तमामु घटि हासिल कयऊं ऐं घणो ध्यानु बातिनी तालीम ॾांहुं ॾिनऊं। पाण जॾहिं कुझु वॾा थिया त हज़रत शेख अहमद अब्दुल हक रहमतुल्लाह अलैह जी मज़ार मुबारक खे ॿुहारी ॾियणु शुरू कयऊं। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे त पाण ॿुहारी ॾेई मज़ार जी भर सां हिकु किताब जो मुतालो करे रहिया हुआ जो ओचितो हक़ हक़ जो आवाज़ु संदन कननि ते पियो। उहो आवाज़ु शेख अब्दुल हक जी मज़ार मां थे आयो ऐं ईअं पाण उन ॾींहं खां ज़ाहिरी लिखणु पढ़णु छॾे ॾिनो ऐं बातिनी ज़िकिर फ़िकिर ऐं मुजाहिदी खे लॻी विया। उन खां पोइ पाण ज़ाहिरी तौर ते शेख मोहम्मद बिन शेख आरिफ़ जे हथ ते बैत कयऊं ऐं उन्हनि खां ख़िलाफ़त जो खुरको हासिल कयऊं, पर हक़ीक़त में खेनि तमामु घणो फैज़ अवैसी तरीक़े जे ज़रिए हज़रत शेख अहमद अब्दुल हक खां पहुतो। पाण बातिनी तौर ते तरक़ी कंदा मुर्शिदी जे दर्जे ते पहुता। हिकु भेरे खेनि हज़रत शेख अहमद अब्दुल हक जन ख्वाब में बिशारत ॾिनी त असां तोखे हिकु वॾी विलायत अता कई आहे। सुल्तान सिकंदर लोधी जे अमीरनि मां हिकु उमर ख़ान नाले अमीर हज़रत शेख अब्दुल कुद्दूस जो मोतक़द थियो त पाण संदसि दरख़्वास्त ते पंहिंजो अबाणो शहर रोदली छॾे शाह आबाद में अची क़याम कयो। उहो शहर दिल्ली जे भरिसां हो। उते पाण 30 साल खां बि वधीक अरसो क़याम कयऊं। उन दौर में शाह आबाद खे पठाणनि जो मर्कज़ सॾियो वेंदो हो। बाबर जॾहिं हिंदुस्तान फ़तह कयो त हिन पठाणनि खे मुंतशिर करण लाइ शाह आबाद ते हमिलो करे उन शहर खे बर्बाद करे छॾियो। शाह आबाद जे बर्बाद थियण खां पोइ हज़रत शेख अब्दुल कुद्दूस शाह आबाद छॾे अची गंगोह में तरसिया। पाण शादी कयऊं, खेनि 7 पुट थिया। संदन ख़लीफ़नि में शेख अब्दुल कबीर, शेख जलालुद्दीन, शेख बूरो ऐं शेख अब्दुल अहद मशहूर थिया। हज़रत शेख अब्दुल कुद्दूस आलिम, आरिफ़, राह हक़ जा मुजाहिद हुआ। पाण तक़वा ऐं परहेज़गारी में पंहिंजो मिसाल पाण हुआ। खेनि समाज जो बि तमामु घणो शौक़ु हूंदो हो। पाण साहिब विलायत हुआ ऐं संदन ज़बान मां जेको बि फ़रमान निकिरंदो हो सो ज़रूरु पूरो थींदो हो। सुन्नत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सख़्तु पाबंद हुआ। समाज जे वक़्तु अक्सर करे वजद में अची वेंदा हुआ। हिकु भेरे दिल्ली में समाज जी महफ़िल जारी हुई जो ओचितो वजद में पाण उथी बीठा ऐं वॾे आवाज़ में रड़ करे चयऊं त हज़रत मंसूर हलाज खे नादान माण्हुनि शहीद कयो। उहे लफ़्ज़ पाण 2-3 भेरा वरजायूं। पाण शरीयत, तरीक़त, हक़ीक़त ऐं मार्फत जे इल्म जा वॾा ॼाणू हुआ। पाण तसौफ़ जे अहम राज़नि ते केतिरा ई किताब लिखियाऊं। उन्हनि किताबनि में अनवारुल उयून संदन मशहूर किताब आहे। पाण तसौफ़ जे आला मोतियुनि सां भरपूर शाइरी बि कयऊं। कुद्दूस संदन तख़ल्लुस हुयो। संदन मशहूर कौलनि मां कुझु कौल ही आहिनि। बुख जा 3 मक़ाम आहिनि। पहिरें मक़ाम जी बुख खे बाहि चवंदा आहिनि ऐं उन्हनि जी निजात खाद खुराक ऐं पाणी आहे। ॿिए मक़ाम खे इश्क ऐं मुहबत जी बाहि चवंदा आहिनि। उन जे अज़ाब जिगर जो रत ऐं हॾियुनि जी मिख आहे। 3 मक़ाम खे आशिक़ ऐं माशूक़ जी बाहि चवंदा आहिनि। उन जे इलाज लाइ पाकाई ऐं रूह जो जलाल ऐं जमाल आहे। असांखे दुनियावी ऐं नफ़सानी ख़्वाहिश खे मारे छॾे रहमानी राह जो पांधीड़ो थियणु घुरिजे। माण्हू खे बशरियत जे जामे मां ॿाहिरि निकिरी अहदियत ॾांहुं हिजरत करणु घुरिजे ऐं ख़ुदा जे दीदार जो तालबु थियणु घुरिजे। पाण साहिब करामत बुज़ुर्ग हुआ। संदन केतिरियूं ई करामतूं मशहूर आहिनि। हिकु भेरे पाण ॻोठ जी मस्जिद में ज़िकिर में मशगूल हुआ जो ओचितो ॿाहिरि निकिरी माण्हुनि खे वॾे आवाज़ में चवणु लॻा त पंहिंजो माल मताब कायो ऐं घरनि मां समूरो सामान तकिड़ो कढो जो ॻोठ खे बाहि लॻण वारी आहे।
संदन आवाज़ ॿुधी कुझु माण्हू अञा पंहिंजो कुझु सामान मस कढे सघिया हुआ जो समूरो ॻोठ खे बाहि विकोड़े वई। जन माण्हुनि संदन आवाज़ ॿुधी पंहिंजो माल मता ऐं सामान महफ़ूज़ कयो हो से त ॾाढा ख़ुशि थिया, पर जन उन ॻाल्हि ते ध्यानु न ॾिनो। उन्हनि खे वॾो नुक़सानु थियो ऐं पोइ अफ़सोस करण लॻा त असां शेख अब्दुल क़ुद्दूस जे सॾ ते छो न पंहिंजो सामान संभालियो। पाण समूरी उमिरि ख़िदमत ख़ल्क़ ऐं ख़िदमत इल्म अमल कंदा रहिया ऐं रिवायत मूजिबि 3 जमादुल आख़िर 944 हिजरी में फ़ना जे जहान खे छॾे बका जे जहान ॾांहुं रवाना थिया। संदन मज़ार शरीफ़ अॼु बि गंगो हिंदुस्तान में मौजूदु आहे।